रहीम अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ अली मोहम्मद तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, जेके यूट्यूबर्स आहिनि जेके मोबाइल में यूट्यूब ते वीडियो ठाहे अपलोड कनि था, अॼोकी वीडियो उन्हनि जे लाइ स्पेशल आहे, उन्हनि जे लाइ अहम आहे। उन्हनि खे हिकिड़ी टिप आहे, हिकिड़ी ट्रिक आहे जेका आउं ॾियणु चाहियां थो, जेका उन्हनि जे लाइ आसानी पैदा कंदी ऐं उन्हनि खे उन सां वॾो फ़ाइदो थींदो। ऐं जेकॾहिं इहो सभु कुझु सम्झणु ऐं ॼाणणु चाहियो था ऐं इन खां फ़ाइदो वठणु चाहियो था त तव्हांखे इहा वीडियो मुंहिंजी आख़िर ताईं ॾिसणी पवंदी ऐं इन में इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे, तव्हांजे चैनल सिंधी चैनल खे सम्झो सम्झायो खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो पहुचंदी ऐं उनखे ॾिसी उन मां फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। हाणे जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त अॼोकी वीडियो स्पेशली उन्हनि जे लाइ आहे जेके यूट्यूबर्स आहिनि ऐं स्पेशली मोबाइल में कमु कनि था, पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ वीडियो ठाहे यूट्यूब ते अपलोड कनि था। हाणे जनाब, जेकॾहिं तव्हां यूट्यूबर आहियो त तव्हांखे ख़बर हूंदी त जॾहिं बि तव्हां का स्क्रीन रिकॉर्डिंग कंदा आहियो या कंहिं मौज़ू ते वीडियो ठाहींदा आहियो त उनखे पोइ एडिट करण जे लाइ तव्हां मोबाइल में हूअं त खोड़ सारा सॉफ्टवेयर आहिनि, पर स्पेशली काइन मास्टर जो इस्तेमालु थींदो आहे ऐं एडिट में काफ़ी झंझट थींदा आहिनि। हाणे आउं अॼु तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त जेकॾहिं तव्हां इन परेशानी खां बचणु चाहियो था त हिकिड़ी अहिड़ी शइ जेका हमेशह तव्हांजे हुजे, तव्हां वटि मौजूदु हुजे, जंहिंसां तव्हां फ़ाइदो वठी सघो ऐं तव्हांजो टाइम तमामु घणो बची पवंदो ऐं उन में सिर्फ़ु तव्हांखे एड करिणो पवंदो। तव्हांजी जेका वीडियो रिकॉर्डिंग थींदी उहा एड कंदव त तव्हां ॾिसी सघो था। हाणे हीउ हिकिड़ो मूं ठाहियो आहे जंहिंखे प्रीसेट चवनि था। हाणे मुंहिंजे चैनल जो प्रीसेट आहे जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त मूं हिन में हिकिड़ो मोबाइल जो फ्रेम बि ॾिनो आहे। हिन में मुंहिंजो जेके वीडियोज़ आहिनि उहो बि ॾिनल आहिनि ऐं इहो जेके मूं लिखियो आहे इहो बि तव्हां ॾिसी सघो था। हुन सां गॾु स्क्रोलिंग टेक्स्ट बि ॾिनल आहे ऐं प्लस में तव्हांजो इंट्रो बि शुरू में तव्हां हिनखे ॾेई हिकिड़ो तव्हांजो प्रीसेट ठाहे रखी सघो था। हाणे हिन में तव्हांखे करिणो सिर्फ़ु इहो पवंदो जो तव्हांजी जेका स्क्रीन रिकॉर्डिंग नई जेका तव्हां कंदव इन में एड कंदव। एड करण जो तरीक़ो बि तव्हांखे ख़बर हूंदो। हाणे ॾिसी सघो था जीअं ई मुंहिंजा वीडियोज़ जेके पुराणा आहिनि उन्हनि जा लोगो मूं ॾिना आहिनि ऐं हिनखे ख़ूबसूरत ठाहिण जी कोशिशि कई आहे। हाणे अहिड़ो ई प्रीसेट जेकॾहिं तव्हां पंहिंजे चैनल जे लाइ ठाहिणु चाहियो था ऐं इन मां फ़ाइदो वठणु चाहियो था त इन जे लाइ तव्हांखे मूं ॿुधाइण पियो चाहियो त हीअ हिकिड़ी सुठी ट्रिक आहे। हिन में तव्हां पंहिंजे चैनल जो लोगो बि ॾेई सघो था ऐं जेको कुझु तव्हां सेटिंग करणु चाहियो था उहा कीअं थींदी उन जे बारे में तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि। हाणे हीउ जेको मूं ठाहियो आहे इन जी आउं तव्हांखे थोरी घणी ॿुधायां थो त हीउ मूं सॼो काइन मास्टर में ठाहियो आहे। त असां पहिरीं शुरू में काइन मास्टर खे ओपन कंदासीं। हाणे जनाब, असां काइन मास्टर में जॾहिं तव्हां पंहिंजे चैनल जो प्रीसेट जेको मूं तव्हांखे ॾेखारियो अहिड़ो ठाहिणु चाहियो था त उन जे लाइ सभिनी खां पहिरीं तव्हां नए प्रोजेक्ट खे चूज़ कंदव। चूज़ करण खां पोइ एम्प्टी प्रोजेक्ट खे क्लिक करे तव्हांखे खोड़ सारा काइन मास्टर जा जेके आहिनि ट्यूटोरियल मिली वेंदा जेके तव्हांखे उन में ट्रेनिंग मौजूदु आहे। पर आउं सिर्फ़ु इहो तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो त तव्हां अहिड़े क़िस्म जो पंहिंजे चैनल जे लाइ प्रीसेट ठाहे छॾियो जंहिंमें तव्हांखे सिर्फ़ु स्क्रीन रिकॉर्डिंग यूज़ करणी पए ऐं तव्हां उन मां पंहिंजो टाइम जी बचति करे सघो। हाणे सभिनी खां पहिरीं अहिड़ी प्रीसेट ठाहिण जे लाइ मूं तव्हांखे जीअं ॾेखारियो त तव्हांखे हिकिड़े बैकग्राउंड जी ज़रूरत पवंदी। बैकग्राउंड को बि तव्हां चूज़ करे सघो था पंहिंजी चॉइस जे मुताबिक़। सपोज़ कयो मूं वटि कुझु बैकग्राउंड आहिनि, कुझु शयूं मौजूदु आहिनि जेके आउं तव्हांखे जस्ट हिकिड़ो सम्झाइण जे लाइ ॾेखारणु चाहियां थो त हिनखे बैकग्राउंड चूज़ कयो आहे। हाणे बैकग्राउंड चूज़ करण खां पोइ तव्हां जेको आहे मीडिया में वञी ॿीहर जेको आहे हिकिड़ो PNG फॉर्मेट जो जेको फ्रेम आहे मोबाइल जो उहो तव्हां खणंदव। हुनखे खणंदव त उन जे लाइ तव्हांखे ब्राउज़र में वञी तव्हां बसि जस्ट सिर्फ़ु मोबाइल इमेज PNG लिखंदव त खोड़ सारियूं इमेज अची वेंदियूं। उन मां तव्हां डाउनलोड करे हीउ ॾिसी सघो था। हीउ मोबाइल जो हिकिड़ो इमेज आहे जेको तव्हांखे खणणो पवंदो। इन जे साइज़ खे थोरो इंक्रीज़ करे किथे बि तव्हां लिखी सघो था। ऐं हिते रखां थो। उन सां गॾु पोइ तव्हां मुंहिंजे प्रीसेट में ॾिठो त मूं हिकिड़ो मॉनिटर बि रखियो आहे। त मॉनिटर जो इमेज बि असां ईअं ई बिल्कुलु एड कंदासीं पंहिंजी वीडियो में।
डाउनलोड में मूं वटि मॉनिटर जो इमेज भी थियल आहे। सपोज़ कयो इन खे खणूं था हाणे मॉनिटर जो इमेज अची वियो आहे, इन खे थोरो नंढो करे हिते असीं रखंदासीं। रखण खां पोइ असांखे टेक्स्ट जी ज़रूरत पवंदी। टेक्स्ट जेको आहे उहो तव्हां कुझु बि लिखी सघो था, जीअं मूं लिखियल आहे अहिड़ी। हाणे इन लिखण में मूंखे काफ़ी टाइम लॻंदो, इन में वीडियो तवील थी वेंदी आहे। जस्ट मूंखे सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइणो आहे त तव्हां कुझु बि जेको आहे इन में ऐड करे सघो था। सिर्फ़ु एतिरो ई लिखूं था। हाणे जीअं अची वियो आहे, इन खे तव्हां थोरो साइज़ वॾी ॾेई किथे बि लिखी सघो था, जीअं मुंहिंजे उन में लिखियल आहे। उन खां पोइ इन जो कलर खे बि तव्हां एडजस्ट करे सघो था। फ़िलहालु आउं हिते ई ॾियणु चाहियां थो। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़ी क़िस्म जो तव्हां प्रीसेट चाढ़णु चाहियो था, या ॿियो किथे हिते तव्हांखे लिखिणो आहे, तव्हांजो मोनोग्राम जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था। हाणे सपोज़ कयो मुंहिंजे चैनल जो मोनोग्राम बि आउं हिते ऐड करणु चाहियां थो। सॉरी, बैक कंदासीं। ही खोड़ सारा मुंहिंजा चैनल जा मोनोग्राम पिया आहिनि, इन मां कंहिं बि हिकिड़े खे चूज़ कंदासीं। हाणे सपोज़ कयो इहो नओं मुंहिंजो मोनोग्राम ठहियलु आहे, इन खे एडजस्ट कंदासीं, इन खे नंढो करे। ऐं इन में जेकॾहिं तव्हां बैकग्राउंड म्यूज़िक ॾियणु चाहियो था त उहो बि ॾेई सघो था। ऑडियो सपोज़ कयो आउं हितां को बि ऑडियो इन में ऐड करियां थो। मूंखे उमेद आहे त तव्हां जेकॾहिं यूट्यूबर आहियो त तव्हांखे वीडियो एडिटिंग ज़रूरु ईंदी, पर मुंहिंजो अॼोको मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तव्हां इन तरह जेकॾहिं अहिड़ो सुठो को प्रीसेट ॾियणु चाहियो था त उनखे एडवांस में ई, जी सपोज़ कयो आहे उनखे बैकग्राउंड म्यूज़िक बि ॾियां थो, ऐं इन जी साइज़ खे तव्हां वधाए सघो था, इन जी टाइमिंग खे थोरो वधाए। सपोज़ 10 मिनट जो तव्हां वीडियो ठाहे पाण वटि लिखी छॾियो। हाणे जीअं सपोज़ कयो आउं तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजो जेको वीडियो ठहियलु आहे उहो आउं तव्हांखे ॾेखारियां थो। जेको मूं प्रीसेट ठाहियो आहे ठाहियां थो, ऐं स्क्रीन रिकॉर्डिंग मोड मौजूदु आहे। तव्हां उन मुंहिंजे खे मीडिया में वञी जेको मूं ठाहियो आहे प्रीसेट जे नालो आउं जंहिंखे ॾियां थो, जेको अॻे ठहियलु आहे मुंहिंजो, जेके तव्हां ॾिसी सघो था। ही मुंहिंजो प्रीसेट आहे, इन खे मूं हिते ऐड कयो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था त अहिड़ी क़िस्म जी जेकॾहिं वीडियो मुंहिंजी 10 मिंट जी ठहियलु आहे। हाणे कंहिं बि वीडियो खे 10 मिंट जी जेकॾहिं आहे, जे 15 मिंट जी आहे, जे 20 मिंट जी आहे, उनखे तव्हां इन में ऐड करे सघो था। हाणे इन में मुंहिंजो चैनल जो इंट्रो बि ॾिनल आहे, तव्हां ॾिसी सघो था। हाणे मुंहिंजे इंट्रो खां पोइ तव्हां ॾिसी सघो था मां आवाज़ जो बंदि कयल आहे, छो त आउं रिकॉर्डिंग कयां पियो हींअर। हाणे ई ॾिसी सघो था मुंहिंजो इंट्रो जेकी शुरूआति आहे उहा तव्हां ॾिसी सघो था कीअं पई थिए, इहो हले पियो। त इन में अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजी स्क्रीन रिकॉर्डिंग खे रिकॉर्ड करे तव्हां वटि मौजूदु आहे, इनखे इन में ऐड करणु चाहियो था त उनखे तमामु आसानी सां तव्हां ऐड करे सघो था। सपोज़ कयो तव्हां वीडियो में वेंदव ऐं ही स्क्रीन रिकॉर्डिंग हिकिड़ी मौजूदु आहे मूं वटि, जेका जस्ट आउं तव्हांखे सम्झाइण जे लाइ करियां थो। हाणे ही जेका स्क्रीन रिकॉर्डिंग आहे इन खे तव्हांखे एडजस्ट करणो पवंदो। इन खे तव्हां मोबाइल ते हिते आणे थोरी इन जी साइज़ खे वधाए तव्हां इन खे हिते एडजस्ट करे सघो था। तव्हां पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ इनखे एडजस्ट करे हाणे ॾिसी सघो था। पंहिंजी स्क्रीन रिकॉर्डिंग खे हिते रखी सेट करण खां पोइ तव्हां हिन जी आवाज़ खे बि सेट करे ऐं इन तरह जी वीडियो ठाहे सघो था। हाणे तव्हां काफ़ी सारी मुश्किलनि खां बची वियो, जंहिंमें तव्हांखे न को टेक्स्ट लिखणो पियो, न को तव्हांजी वीडियो जो इंट्रोडक्शन थियो। त अहिड़ी प्रीसेट खे जेकॾहिं ठाहे तव्हां पंहिंजी वीडियोज़ में इस्तेमालु करियो था ऐं तव्हां पंहिंजे टाइम खे बचायो था, त इहो हिकिड़ो तमामु सुठो ट्रिक ऐं टिप्स हुई जेका मूं तव्हां सां शेयर करणु चाहिए पई, जंहिं ते आउं पाण अमल करियां पियो ऐं यूज़ करियां पियो। त मूं चयो तव्हां दोस्तनि ताईं बि इहा ॻाल्हि पहुचाइजे ऐं इहो ई मुंहिंजो मक़सदु हो। हाणे जेकॾहिं तव्हां मूंखे
जेकॾहिं इंसिस्ट कंदव त आऊं इहो बि करे तव्हांखे ॾेखारींदुसि त कीअं हिन में एडिंग थींदी। ऐं अॼोकी वीडियो में मूं इहो ई चाहियो पिए त तव्हां जेके बि चैनल खे पंहिंजे खे जेकॾहिं जेके बि शयूं ॾियणु चाहियो था त उहो कंहिं प्रीसेट जो काइन मास्टर में एडवांस में ठाहे छॾियो। ईअं ई मूं ठाहियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। अहिड़े क़िस्म जो तव्हां ठाहे रखी छॾियो ऐं जॾहिं बि का स्क्रीन रिकॉर्डिंग थींदी इन में तव्हां काइन मास्टर में वञी इन खे खोले इन में एडिंग ऐड करे पंहिंजे टाइम खे बचाए सघो था ऐं तव्हांजे लाइ तमामु आसान थी वेंदो। ऐं इहो ई मुंहिंजो मक़सदु हो तव्हांखे सम्झाइण जो, इहा ई ट्रिप हुई जेका आउं तव्हां ताईं पहुचाइणु चाहिए पिए। हाणे आउं केसि ताईं कामयाबु थियो आहियां इहो तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो। इन सां गॾु आउं अॼोकी वीडियो खे ख़तमु करियां थो, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हांखे फ़ाइदो थींदो। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अलाह तव्हांखे ख़ुशियां आबाद रखे ऐं दुआनि जो तलबगार आहियां। उम्मीद आहे तव्हां मुंहिंजे लाइ बि दुआ कंदव। अल्लाह हाफ़िज़।